दोस्तों एक नायाब कलाम तव्हां लाइ खणी आया आहियूं फ़ोटे ख़ान ज़रदारी जो, जंहिं कलाम जा ॿोल आहिनि आ मिल मूंसां आहे दिलि तोसां। दोस्तों इन शाइर जो नालो आहे अलीम ऐं हीउ कलाम तव्हां ॿुधी करे तव्हांखे तमामु घणी ख़ुशी थींदी। सजन सोज़ फिराक में मुझी नेणे निंड फिटी, शाह तुझे इश्क में खणी आयम खुटी, आहे दिल लुटी हथन साण हबीब तो। दोस्तों ये कलाम आहे मोहम्मद अलीम विस्तरे जो। इन दोस्तन 50 रुपया इनाम मोकिलियो आहे। मिल मूसा दिल तोसा, मिल मूसा दिल तोसा, मिल मूसा मुझे राह ॾिसां थो जानी। फरमाइश कया सरारी कायल जनाब मामूद खान बिरोई ऐं रईस अली हसन खान ज़रदारी। मुझे राह ॾिसां थो जानी, करे आव मेहरबानी तुझी एहसानी। मिल मूसा दिल तोसा, मिल मूसा दिल तोसा, दिल तोसा। फरमाइश कया अल्लाह जुड़ियो पखाली गोठ शाह मोहम्मद जमाली खां मीर आलम जमाली, अता मोहम्मद खोसरो ऐं हसन खान जमाली। मुझी यार जुदाई थी मारे, मुझी यार जुदाई थी मारे, गम गुदर में पई गुजारे हाथ उठारे। मिल मूसा दिल तोसा, मिल मूसा। फरमाइश कया है मुझो प्यारो दोस्त भा जनाब लालन खान कियो। सजन सोज़ फिराक में पेड़ गच गरी, पेड़ गच 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 गरी। अजीब तू ती आए कौन वरी, तुझी यार सरी मुझे सब्र सिक दियायो। तुझो अलीम सिकायल आया, फरमाइश कया है जाफर जमाली ऐं बहादुर किरे। मुझो अलीम सिकायल आया, न सोगे जो यार सजाया तोने वधाया।
दिल तो सां मिलबू सां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। अगरि कलाम पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।